जे बिछड़ी जान वो कल पौंदी अम्मा का अम्मा है अब्बो को अब्बो पुरानी आ बैठड़ी आ न घर में न को कम करे न कार पर बैठी आ तुझे ला रहमत जो छप्पर ही छा सुभान अल्लाह हां आद कयो पंजे पीउ के नाराज न कंदो अम्मा के नाराज न कंदो भला जे गुजारे विया हन 7 जुम्मा लागी तो अम्मा जे कब्र ते वञ 7 जुम्मा लागी तो अब्बे जे कब्र ते वञ ॼण उन जा हक़ अदा करे छॾी सुभान अल्लाह कब्र ते वञी दुआ घुर पढ़ी ख़त्मो बख़्शीस उन जे हक़ में दुआऊं घुर उन जा रूह ख़ुश थी वेंदा पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक रखो कंहिंजी दिलि न दुखायो कंहिंखे ईज़ा न पहुचायो अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत सबीन मर्रा कंहिंजी दिलि दुखाए न कंहिंजी दिलि ईज़ाए एॾो गुनाह आहे कि 70 भेरा काबे खे ड्राहिण ॾोह आहे न 70 भेरा काबे खे ड्राहिण जो ॾोह हिक पासे कंहिंजी दिलि रंजाइण अञा वॾो ॾोह बेटा कंहिंजी दिलि न दुखायो ख़ुदा जो ख़ौफ़ रखो ज़िंदगी ख़बर न आहे बाक़ी केतिरा सिज बचा आहिनि अमल सालिह कयो रब राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए अलाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए नमाज़ कुल पढ़ी